गोठ वारो जल्दी अचो, कयामत थी अचेव। बताए फ़कीर जो एक दिलचस्प वाक़ियो। अरे पर जुल्म थी जा। अरे अरे पप्पा हलंग गई, क़यामत आ गई, क़यामत। हिकिड़े ॾींहुं बतायो रसो वटण वेठो, हिन जी ढॻीअ जो रसो सफ़ा खुसी वियो हो, सो घर ॿाहिरां वेठे इहो कमु कयाई। उतां जेको थे गुज़रियो तंहिं थे पुछियसि, फ़कीर कहिड़ी किरत वेठो करीं? चयाई, ढॻे ते ला रसा पे ठहंदा रसा। हाँ ॿिया के छा थो करे, छा थो करे? ए मैं था मर पिया, इन्हें को कुछ नजर नहीं पे आंदा। अखियां आंखें जरा थी थे ही कान। वरी ॿियो शख़्स पहुतो ऐं खांउसि साॻियो ई सवाल पुछण लॻो। जॾहिं हर हिक खे जवाबु ॾींदे कक थियो त वठी कोका करण लॻो। ओ गोठ वालो, कोई है? अरे पर जुल्म थी जा। अरे अरे पप्पा हलंग गई, क़यामत आ गई, क़यामत। चए ॻोठ जा माण्हू जल्दी अची मिड़ो, न त इजो थी क़यामत अचेव। माण्हू डोड़ंदा आया। फ़कीर छा थियो आहे, छा ते खणी हुल मचायो अथई? चयाई, आउं अव्हां हड़नी खां थो पुछणु चाहियां, हींअर ॾींहुं आहे या राति? सभिनी चयो ॾींहुं। पोइ चयाई, ॾींहं में अंधेरो या ऊंधा त कान्हे? मिड़नी चयो न। तॾहिं चयाई, जेको लंघे थो सो वरी वरी पुछे थो, बताया छा वेठो करीं? हाणे सभु ॿुधी छॾियो ऐं ॾिसी बि वठो त मां गऊं जे लाइ रसो थो वटियां। सभिनी ॻोठ वारनि खे ॿुधायो वञे, ते मैं ढॻे जे ला, अपने जे ला रसा ठहंदा पिया, रसा।